सर एक सारी वीको सर अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह। मुझा यूनियन काउंसिल पालाणो, यूनियन काउंसिल मदलीम, यूनियन काउंसिल कोट सताबो, यूनियन काउंसिल सालेपुर, यूनियन काउंसिल लेथा, यूनियन काउंसिल मन्युट, टाउन थारूशाह जा जेके ते दोस्त मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम जी भट्टो। आखे पांजे तौर उमर फारूक आलमानी जी बिना मुकाबले थियण जी एतिरी खुशी ना आहे ज़िले मेंबर जी जेतिरी मूंखे अमीर चंडे जी खुशी आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी आहियूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी इंशाअल्लाह रहंदासीं। मार्गो शुक्रिया अदा करण चाहियां थो सॼे अवाम जो ऐं मैसेज सां हर शहर में हर यूसी में त तव्हां आलमानी भाइरनि सां निभायो ऐं तव्हांजी वॾी वॾी सभिनी जी महिरबानी आहे। ईअं त थारूशाह में रिज़ल्ट एॾी का चङी न आई आहे सिटी में, पर त बि असां थारूशाह में ओवरऑल असां वोट खयो आहे सिटी में 2400 ऐं कुझु ऐं मुखालफ़न कयो आहे तक़रीबन मुखालफ़न तक़रीबन 27-2800 वोट कया आहिनि। त थारूशाह में तव्हांखे वोट भलो मिलियो आहे, पर को उम्मीदवार 10 ते रहिजी वियो, को 15 ते रहिजी वियो, का वॾी ॻाल्हि न आहे। असां चेयरमैन जा बुखिया न आहियूं, भली ॿिया हलाए ॾिसनि। अल्लाह ताला हुननि खे सोभ ॾे। असां हुननि खे लाइ बि दुआ गो आहियूं त शहर जी भलाई कनि। असां मुंहिंजो भाउ अली ख़ान, असां हिननि शयुनि जा मोहताज न आहियूं। त चेयरमैनी न मिली त ॿियर में घिड़ी रोइण शुरू कंदासीं। अल्लाह जो शुक्र आहे तव्हां सभिनी जो साथ आहे। असां शींहं आहियूं, परवाह न आहे। मदलीम भेड़ो पालाणो थारूशाह दे तव्हां सभिनी असांजी भली इज़त कई आहे, तव्हांजी सभिनी जी महिरबानी आहे। उन खां अलावा त इहे सभु शयूं इलेक्शन में जॾहिं हार जीत थींदी आहे, पर हार जीत जो इहो मक़सदु न आहे त माण्हू मैदान छॾे। अॼु खां पोइ इंशाअल्लाह ॿीणो कमु कंदासीं, ॿीणो न वधंदासीं। इहे 7 यूसियूं अलाह जे हुकुम सां पार्टी असांखे टिकटूं ॾिनियूं ऐं पार्टी खे असां खटे ॾिनियूं। वॾे में वॾी ॻाल्हि आहे, मुंहिंजो फॉर्म रद्द थियो डिस्ट्रिक्ट काउंसिल ते 48 कलाक अॻु में इलेक्शन पोलिंग डे खां असां 36 कलाकनि में बकरी खे खटायोसीं पंहिंजी कवरिंग कंदे डबल लीड सां। बकरी भी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे, इन करे मुंहिंजो फॉर्म रद्द थियो तो अल्लाह जो शुक्र आहे तव्हां यूनियन काउंसिल पालाणे ते बि 1400-1500 जी लीड ते तव्हां खटे विया आहियो, बकरी खटे वई। तो इंशाअल्लाह गॾायूं, गॾु रहंदासीं। अली साहब मां दरिए खुलियल आहिनि, सदाईं खुल रहंदा, ॾींहुं क़यामत ते आवाम लाइ खुलियल रहंदा। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हां सभु दोस्तनि
बस दिल तो चाहे तो कि ताकि भाकुर पाए सभिनी खे हिकिड़ी भाकुर में करे छॾिया जीअं तव्हां असांजी पार्टी जी इज़त कराई आहे तव्हां सभु दोस्तनि जा थोराइता आहियो मां ठारूशा वारनि जो बि थोराइतो आहियां जिन्हनि असांखे बाक़ाइदा वोट ॾेई खट हार मुंहिंजे रब जे हथोस में आहे सभिनी खां पहिरीं त हिकिड़ो वॾो असर इहो पइजी वियो कि मुंहिंजो फॉर्म रद्द थी वियो टाउन ठारूशा ते त मां त उम्मीदवार हुउसि कोन जॾहिं मुंहिंजो फॉर्म रद्द थियो त ही नंढी नंढी ॾेढियूं तोॾियुनि खे वारो मिली वियो मौक़ो लॻी वियो प्रोपेगेंडा हलाइण जो ऐं इलेक्शन खां 48 कलाक अॻु में उस्मान साहब जो बि फॉर्म रद्द थी वियो त हुनजो बि असर पइजी वियो पर तंहिं हूंदे बि मां दोस्तनि खे इहो ख़ासि तौर ते हे असांजी जेको यूनियन काउंसिलनि जा दोस्त आहिनि बराड़ियुनि जा दोस्त आहिनि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त इनशाअल्लाह जीअं मूं शहर ठारूशा में कमु करायो आहे तीअं असां भाउरताल यूनियन काउंसिल में इहो ई कमु कराईंदासीं इनशाअल्लाह ऐं शहर वारनि खे बि यकीन थो ॾियारियां कि असांजो साथ असांजे दोस्तनि जो साथ तव्हां सां गॾु हूंदो ऐं तरक़ियाती कमु असां त पंहिंजी लेवल ते असां को मोहताज न आहियूं चेयरमैननि जा असांजा हथ अला टिगा कया आहिनि अहिड़ा खोड़ चेयरमैन असां वटि अची वेही रहंदा मां त कॾहिं बि मूंखे को शौक़ु न आहे को चेयरमैन थियण जो जीअं मां तकरीरनि में बि अॻु में चयो आहे पर मूंखे इहो शहर ठारूशा वारा आहिनि जेको सदाईं अची चवंदासीं जे तव्हां न ईंदो त को ॿियो को अहिड़ो अची वेही रहंदो जेको कमु न करे सघंदो त मां कंहिं ते तनक़ीद कोन कंदुसि पर इहो ज़रूरु चवंदुसि कि हाणे जे शहर वारनि खे भला माण्हू सम्झनि था जिन्हनि खे उन्हनि वोट कया आहिनि जेको बि वोटनि ते खटिया आहिनि त उम्मीद था कयूं कि उहो असांजे शहर जी ख़िदमत कंदा असां हर सुठी ॻाल्हि में उन्हनि जी सपोर्ट कंदासूं शहर जी भलाई जे लाइ पर जे शहर में को बि नेगेटिव को ग़लति शइ हली त पोइ असां को टाउन जा मोहताज न आहियूं अलाह असांजा हथ बिगा कया तव्हां सभु दोस्तनि जी महिरबानी आहे त हिकिड़ो मां जीअं हींअर मिसाल ॾिनो संगत वेठी त मौला अली साईं जी फैमिली जे लाइ हिकिड़ो इहो आहे असां त ख़ैर उन्हनि जी जूती जी खाक बि कोन आहियूं पर हिकिड़ो के शेर मोकिलियो अॼु सुबुह मूंखे कि हुकूमत तो यजीद को मिली पर इज्जत हुसैन की हुई तो इंशाअल्लाह इन्हनि ग्रुप में कुछ सुठा दोस्त भी आहिनि जेको हिते आया आहिनि पंहिंजो त उम्मीद था कयूं कि तव्हां चेयरमैनी सुठे नमूने सां अगरि तव्हांखे मिली त तव्हां हलाईंदव तव्हां सभु दोस्तनि जी महिरबानी पर हिन बराड़ी वारे दोस्तनि खे मां यकीन थो ॾियारियां जीअं मां अॻु में हलियो आहियां टीन ते ई हलंदुसि महिरबानी मुंहिंजा सम्झो नंढा भाउर आहिनि ॿई अमीर चांडियो साहब ऐं शेर हुजण साहब असांजो रज़ा टीमो वेठो आहे हिते अब्दुल लियाकत मुंहिंजो भाउ छा मुंहिंजो त दुख दर्द जो साथी आहे असांजे लाइ क़ाबिल एतिराम बि आहे असांजा सभु दोस्त जेको बि उम्मीदवार खटिया आहिनि हिते तव्हांखे यकीन था ॾियारियूं तव्हांखे कंहिं बि शइ जो मसइलो हुजे कुझु बि हुजे त असां ॿई भाउर तव्हां सां गॾु बीठा हूंदासीं ऐं हर मसइले में तव्हांजा मसइला हल कराईंदासीं ऐं उम्मीद था कयूं कि तव्हां बि आवाम सां उहो ई क़दम रखंदव ऐं आवाम सां गॾु हूंदव वोट वठी केरु ग़ाइब कमकार थींदा आहिनि पर माण्हुनि खे टाइम ज़रूरु ॾिजो हिननि सभु माण्हुनि जी तव्हांखे परत आहे वॾी महिरबानी जीवे ॿुधो